दोस्तों हक़ मौजूद तव्हांजे साम्हूं ही किताब तसव्वुफ़ इश्क ऐं साईं जी साम्हूं आहे। हीअ किताब साईं तसव्वुफ़ ते लिखियलु आहे। हिकु त तसव्वुफ़ जो अहमियत असांजे समाज में छा आहे, तसव्वुफ़ जो समाजी तब्दीली में कहिड़ो किरदारु आहे ऐं तसव्वुफ़ खे साईं जेम्स सैद कीअं ॾिठो ऐं उन तसव्वुफ़ खे कीअं सम्झो ऐं उन तसव्वुफ़ बाबति पंहिंजे किताबनि में छा लिखियो। हिन किताब जो जेको सिटाओ आहे उहो आहे त पहिरियों त तसव्वुफ़ छा आहे, तसव्वुफ़ जी इब्तिदा कीअं थी, तसव्वुफ़ जो समाजी कारज कहिड़ो आहे, फ़लसफ़े ऐं तसव्वुफ़ में कहिड़ो किरदारु आहे, तसव्वुफ़ ऐं इनकलाब जो कहिड़ो समाजी तसव्वुफ़ इनकलाब जो पाण में कहिड़ो ॻंढापो आहे, कुझु आलमी इनकलाबी सूफ़ियुनि जो अहवाल जंहिंमें शेख अकबर मुहिद्दीन इब्न अरबी, मंसूर हिलाज ऐं ॿियनि सूफ़ी सरमद ऐं ॿियनि जो ज़िक्र आहे। उनखां अलावा तसव्वुफ़ ऐं सिंध जा सूफ़ी ऐं सिंध जे सूफ़ी में मखदूम बिलावल, शाह इनायतुल्लाह शहीद जो ज़िक्र आहे। तसव्वुफ़ साईं जेम्स जी नज़र में कीअं आहे ऐं साईं तसव्वुफ़ खे कीअं सम्झो। उनखां पोइ हिन में जेको ॿियो बाब आहे उहो आहे इश्क छा आहे, इश्क जा क़िस्म, इश्क जा समाज ते कहिड़ा असर पवनि था, इश्क ऐं इनकलाब ऐं इश्क साईं जेम्स जी नज़र में। अहिड़ी तरह तसव्वुफ़ जो समाजी कारज छा आहे उन बाबति हिन किताब में अल्ताफ़ मलकाणी लिखे थो त माण्हूअ जी अक़ली, रूहानी ऐं समाजी ज़िंदगी में तसव्वुफ़ जी अहमियत जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त जदीद दौर जो मशहूरु सूफ़ी बर्ट्रैंड रसल चए थो त दुनिया में जेतिरा बि अज़ीम ॾाहा ऐं फ़लसफ़ी गुज़रिया आहिनि उन्हनि सभिनी फ़लसफ़े सां गॾोगॾु तसव्वुफ़ जी ज़रूरत जो बि एतिराफ़ कयो आहे। ॾाहापी जी दुनिया में इंतिहाई आला मक़ाम रुॻो साइंस ऐं तसव्वुफ़ जी ॻंढापे सां ई थी सघे थो। आला इंसानी ख़ूबियूं ऐं बहितरीन इंसानी समाज जी अॾावत रुॻो तसव्वुफ़ जे ज़रिए ई मुमकिन थी सघे थी। इहे ख़्यालनि बर्ट्रैंड रसल पंहिंजी दवा जे सबूत में उन्हनि फ़लसफ़नि जा नाला बि ॾिना आहिनि जेके तसव्वुफ़ जा हामी हुआ, जिन में हेराक्लिटस, पारमाइडिस, अफ़लातून, स्पिनोज़ा, हेगल, बर्गनसान ऐं ॿिया सूफ़ी फ़लसफ़ी शामिल आहिनि। तसव्वुफ़ जी सभ खां वॾी ख़ुसूसियत इहा आहे जो ख़ुदा ऐं इंसान जे विच में वेछा ख़तमु थी वञनि था। ख़ुदा इंसान जो महबूब बणिजी थो वञे। तसव्वुफ़ जी हिकु ॿी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त तसव्वुफ़ कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु रखंदो हुजे या कहिड़े मुल्क सां क़ौम सां तालुक़ु रखंदो हुजे, पर उन तसव्वुफ़ जो अहसासु, नज़रियो ऐं जज़्बो साॻियो ई आहे। यानी तसव्वुफ़ जो बुनियादी नुक़्तो जेको आहे उहो इश्क आहे ऐं इश्क आहे। हर सूफ़ी असल में हिकु सचो आशिक़ु हूंदो आहे। उन करे बावजूदु ज़ुहद ऐं इबादत ऐं रस्मनि ऐं तरीक़नि में इख़्तिलाफ़ हुजे, सूफ़ी हिंदू हुजे या मुस्लमान, ईसाई हुजे या यहूदी, सभिनी जो इख़्लाक़ ऐं अमल साॻियो हूंदो आहे। उन करे हिकिड़ी ॻाल्हि जी वज़ह तमामु ज़रूरी आहे, तसव्वुफ़ में समूरो ज़ोर अमल ते ॾिनो हूंदो आहे। हक़ीक़त में तसव्वुफ़ जी तालीम ई उहा आहे त यकीनी इल्मु रुॻो, ऐं इहा बि हक़ीक़त आहे त यकीनी इल्मु रुॻो अमल सां ई हासिलु थी सघे थो। उन लाइ सूफ़ी अमल खां ख़ाली आहे या संदसि कौल ऐं फल में तज़ाद आहे त हू सचो सूफ़ी न आहे। इहो ई सबबु आहे जो आम मुला, पिंडत, पादरी वटि त रुॻो ज़मानी इल्मु ऐं ज़िबानी इल्मु हूंदो आहे ऐं हू शागिर्दनि खे जेको सेखारे थो उहो ज़िबानी इल्मु सेखारे थो। जॾहिं त सूफ़ी जेको आहे उहो माण्हुनि खे बाक़ाइदे ज़िंदगी में अमल करे क़ाइल करे थो। तसव्वुफ़ बाबति कुझु ग़लति फ़हमियूं आहिनि त तसव्वुफ़ मज़हब ख़िलाफ़ु बग़ावत आहे, तसव्वुफ़ साइंसी समाज लाइ आफ़ीम आहे, तसव्वुफ़ ज़िंदगी खां फ़रियात सेखारे थो, तसव्वुफ़ इंसानी समाज जी तहज़ीब खे पोइते वठी वञे थो, तसव्वुफ़ माण्हू खे अमली ज़िंदगी खां कटे ख़ाली जहान में पहुचाए थो, तसव्वुफ़ फ़क़ति अक़ीदनि जी तशरीह आहे। अहिड़े क़िस्म जा एतिराज़ कंदड़ माण्हू हक़ीक़त में तसव्वुफ़ जे इनकलाबी अमली रुखनि खां अणवाक़ुफ़ आहिनि। तसव्वुफ़ जे अमली पासनि जी उन्हनि खे का ॼाण कान्हे। असल में तसव्वुफ़ ई अहिड़ो आला अमली नज़रियो आहे जंहिं ते सही अमल करण सां न रुॻो इंसानी समाज मां नफ़रत, धिकार, तफ़रीक़ेबाज़ी खे ख़तमु करे सघे थो, पर उन सां गॾु इंसानी समाज खे तरक़ी बनी आदम, अमन आलम, बक़ाए बाहमी ॾांहुं वठी वञी सघे थो, जेको समूरनि पैगंबरनि, अज़ीम ॾाहनि ऐं फ़लसफ़ियुनि जो नुक़्तो रहियो आहे। सचाई आहे त तसव्वुफ़
मज़हब जो रूह ऐं जोहर आहे, जंहिंजो मक़सदु इहा आहे त माण्हू जी इल्मी अमली तरबियत करे खेसि ख़िदमत ख़ल्क़, आला अख़लाक ऐं बाहिमी मुहबत जो दर्स ॾिए। तारीख़ में सूफ़ियुनि जा कारनामा चोॾींहं जी चंड जीअं रहिया आहिनि। उन्हनि सूफ़ियुनि जो सभ खां वॾो कारनामो आहे जो उन्हनि मज़हब जो बुनियादु इश्क़ खे करार ॾिनो ऐं नफ़रत खे दूरि कयो। उन्हनि लफ़्ज़नि ऐं रस्मनि, क्रियाक्रमनि ऐं ज़ाहिरी इबादतनि खे अहमद इमाम पारां अमल खे अपनायो। जीअं कंहिं शाइर चयो त अखरनि जे विच जो अड़िया इश्क़ दी चाढ़ी मूल न चढ़िया। या भिटाई साईं फरमाए त रोज़ानी मौज़ू ई पिणु चङो कमु ओ को ॿियो फॉर्म पस जे पिणी सां। सूफ़ियुनि जी तालीम खे जेकर मुख़्तसर तौरु बयानु कजे त मुहबत, ख़िदमत ख़ल्क़ ऐं तज़किया नफ़्स जेको आहे इहा सूफ़ियुनि जी तालीम आहे। असां वटि सूफ़ी शाइना शहीद मखदूम बिलावल ऐं ॿियनि खोड़सारनि अहिड़नि सूफ़ियुनि जो किरदारु साम्हूं आहे। सचल सरमस्त शालत भिटाई जिन हमेशह तसव्वुफ़ खे अहमियत ॾी ऐं तसव्वुफ़ जे ज़रिए उन्हनि माण्हुनि जी इस्लाह कई। दोस्तो हीअ किताबु पढ़णु जहिड़ो आहे, हिन किताब खे ज़रूरु पढ़णु घुरिजे। हीअ जेको किताबु आहे तसव्वुफ़ इश्क़ ऐं साईं जी एम सैयद अल्ताफ़ मलकानी जो मुरतब कयल आहे। हिन किताब में तसव्वुफ़ जे उन पासे खे ज़ाहिर कयो आहे जेको इनक़लाबी ऐं समाज खे तब्दील कंदड़ रुख़ ज़ाहिर कयो। तसव्वुफ़ जो जेको असुलु रूह ऐं जोहर आहे उहो हिन किताब में तव्हांखे मिलंदो। हूअं असां वटि आम मुरत जेको तसव्वुफ़ आहे उतारा कल्चर वारो, जिते चर्स भंग, या जेको ॿियो तसव्वुफ़ आहे धागनि फिणनि वारो, या पीरी मुरीदी वारो, या जिते ख़ानकाही कल्चर ऐं दरगाही कल्चर वारो जेको तसव्वुफ़ आहे उनखे हिन किताब में रद्द कयो आहे। ऐं इहो कोशिशि कई आहे इहो ॿुधाइण जी त साईं जेम्स सैद हुजे या जेके लतीफ़ हुजे सूफ़ी शाइन, या जेकी बि वॾा सूफ़ी अमल पसंदि सूफ़ी जेके रहिया आहिनि ऐं जेके इनक़लाबी ख़्यालु रखंदड़ सूफ़ी रहिया आहिनि, उन ख़्याल में त तसव्वुफ़ समाज जो इनक़लाबी जोहर आहे। तसव्वुफ़ हर क़िस्म जे ज़ुल्म, ॾाढ, जबर, सरमाएदारी ऐं तबक़ाती अणबराबरी जे ख़िलाफ़ु आहे। हर सूफ़ी उहो आहे जेको रियासती जबर, जेको ज़ालिम बादशाह, जेको ज़ालिम जागीरदार वॾेरे सरमाएदार जे ख़िलाफ़ु उथी बीहे। सही माना में उहो ई सचो सूफ़ी आहे जेको समाज जे अंदरि ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ रखे थो, जेको मज़लूमनि सां गॾु बीहे थो। सचो ऐं सही सूफ़ी उहो ई आहे। जंहिंजे करे तसव्वुफ़ जे असुलु रूह ऐं जोहर खे सम्झण लाइ ही किताबु तव्हांखे मदद कंदो।